بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، هي जेको सिलसिलो असीं हलंदा आहियूं त आदाब नबवी नबी करीम जा अदब जेके असीं सिखंदा आहियूं, हर रोज़ मुख़्तसर दोस्तनि खे ॿुधाईंदा आहियूं त इंसान जी ज़िंदगी अलाह जे रसूल जे चवण ते हले ऐं असां कोशिशि कयूं था असांजी मोहबत नबी करीम सां आहे त उन जे क़दम क़दम ते हलूं, उन जे चवण खां ॿाहिरि न निकिरूं। हीउ सिलसिलो जेको आदाब नबवी आहे, हीअ आहे आदाब नबवी 31 लिब्सुल हिदा अल वाहिद। 31 नंबर आदाब नबवी जेको आहे, ऐं इन जो आहे ऐनवान अॼु छा आहे असांखे नबी करीम अॼु छा असांखे असांजो हबीब छा कहिड़ी शइ खां असांखे झले थो उहा ॿुधाईंदासीं। नबी करीम असांखे झले थो त हिकिड़े चैंपल पाए माण्हू न हले, इहो हिकिड़ो अदब नबवी ऐं असांजे नबी करीम असांखे झलियो आहे इन शइ खां त माण्हू हिकिड़े चैंपल में न हले। असां काफ़ी ॾिसंदा आहियूं माण्हू त चैंपल को छिजी थो पइनि या हिकिड़ो गुम थी थो वञे या कीअं, पोइ हिकिड़े चैंपल में हलंदा आहिनि। पोइ बूट हुजे, सैंडल हुजे, छा बि हुजे। ऐं मर्द औरत जे लाइ ॿिन्हिनि जे लाइ हुकुम आहे त इंसान हिकिड़े चैंपल में न हले। छो जे लाइ? छो असांखे इहा ख़बर कान्हे असांखे नबी करीम असांजे प्यारे झलियो आहे, ठीकु आहे, असांखे नबी करीम जे चवण ते हलिणो आहे। ॿियो असांखे का शइ जी ख़बर खणी पए या पई त भलो हुजे, नथी पए त बि असांखे नबी करीम जे चवण ते हलिणो आहे। पहिरियों असीं दलील ॿुधायूं त नबी करीम सां हदीस अबू हुरैरा चए थो पाण इज़ा इंक़तअ शाअतुन अला अहदिकुम फला यमशी फिल उख़रा हत्ता युस्लिहहा। इहो अबू हुरैरा जो नबी करीम सां सदाईं गॾु हूंदो आहे, उहो चए थो तव्हांजो को कहिड़े बि चैंपल छिजी पए हिकिड़ो त ॿिए में न हले, जा उन ॿई पेर उघाड़ा करे हले, जा हुनखे जेको छिजी पियो उनखे ठाहे। इहा आहे छाजे लाइ? छो जो अबू हुरैरा पाण रिवायत करे थो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल, इहा रिवायत पाण थो मोकिले असांखे त इज़ा इंक़तअ शाअतुन अला अहदिकुम फला यमशी फिल उख़रा हत्ता युस्लिहहा। इहा आहे अबू हुरैरा जी रिवायत नबी करीम जी तरफ़ां। त नबी करीम चए थो जे कंहिं हलंदे हलंदे कंहिं चैंपल छिजी थो पए त उन में हिकिड़ो माण्हू को लाहे हथ में खणे ॿिए हिकिड़े में हले, इहो जाइज़ न आहे। ऐं नबी करीम फरमाए थो हिते त न, हुनखे बि ठाहे या ॿिन्हिनि में हले या पेर उघाड़ा करे हले। ऐं इन में हदीस में असांखे दलील मिले थो अला कराहतल मशी फी नालिन वाहिदा। उलमा जो इत्तिफ़ाक़ आहे त जेको हिकिड़े चैंपल में हले थो इहो मकरूह आहे। ऐं छाजे लाइ? नबी करीम सहाबिन खे इहो बि ॿुधायो, असांखे बि सभिनि खे ॿुधायो त इहो आहे छो जो मुखालफ़त शैतान जी मुखालफ़त इंसान करे, छो जो शैतान हिकिड़े चैंपल में हलंदो आहे। इहो उलमा जो सभिनि चवणु आहे, छो जो हदीस में अचे थो सही मुस्लिम जी यल्बिस अहदहुम यख़लअहुम जमीअन औ यख़लअन अला उख़रा। इहा रिवायत सही मुस्लिम में बि आहे। इहा रिवायत में आहे त शैतान हिकिड़े चैंपल में हलंदो आहे ऐं ॿिनि में न, हुनजो इहो तरीक़ो आहे हलणु। असांखे नबी करीम झले छॾियो आहे त शैतान वांगुरु न इंसान हले। असांजो दुश्मन आहे शैतान, असांखे तकलीफ़ ॾियण वारो शैतान आहे, असीं उन वांगुरु न हलंदासीं, उन जी मुखालफ़त कयो। पर उलमा चयो त ठीकु आहे, हा पोइ का उज़ुर आहे, उज़ुर शरई आहे त पोइ ठीकु आहे। या को पेर हिकिड़ो मस इंसान जो हिकिड़ो कटियल आहे या फट आहे उहो नथो पाए सघे, पोइ इन में इंसान खे उज़ुर थी थो सघे त ठीकु आहे, भला हिकिड़े चैंपल में हले, पर इहो बि थोरे टाइम जे लाइ कोशिशि करे त ईअं। बाक़ी जंहिंजो मिसाल हिकिड़ो पेर कटियल आहे या गोॾे खां न आहे, उहो त माज़ूर थो थिए, उनखे अलाह ताला इंशाअल्लाह माफ़ कंदो ऐं इन हुकुम मां निकिरी वेंदो। ईअं उलमान जो चवणु आहे त इहो इक़्तिदा असांजे नबी करीम जी पैरवी करणु आहे। छो जो नबी करीम जी इक़्तिदा इहो आहे त हैतु कान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सुन्नत मां आहे ॿी चैंपल पाए हलंदो हो, जा पेर उघाड़ा करे हलंदो हो कॾहिं कॾहिं ज़मीन ते। ऐं हींअर डॉक्टर ख़ुदि चवनि था त कॾहिं कॾहिं नबी करीम छो सुन्नत में ज़ाहिर आहे त पेर उघाड़ा करे वेंदो हो ॿाहिरि, त हींअर डॉक्टर जेके चवनि था त पेर उघाड़ा करण में कॾहिं कॾहिं इंसान जो हले थो, उन में बि वॾो फ़ाइदो आहे। पोइ ॾिसो न, असांखे नबी करीम सुन्नत में असांजे पंहिंजे जान जे लाइ बि फ़ाइदो, अलाह राज़ी करण जे लाइ बि उन में फ़ाइदो थो थिए। सो इहो ॾिसो न, असांजे शैतान जी मुखालफ़त असांखे करणी आहे। छो जो शैतान हिकिड़े चैंपल में पाए थो हले त असांखे न आहे उन वांगुरु करिणो। इन में उलमा जो इत्तिफ़ाक़ आहे त हिकिड़े चैंपल में हलणु शरीयत में जाइज़ न आहे। असांखे सुन्नत ते हलिणो आहे, नबी जे चवण ते हलिणो आहे।
जे असांजी नबी करीम सां मोहबत आहे त असांखे इन जे चवणु करिणो आहे। ऐं हिकिड़े चैंपल में इंसानु कॾहिं बि न हले ऐं कंहिंखे बि ॾिसे हलंदे त उनखे सम्झाए त भई इहो जाइज़ न आहे, या ॿई पेर उघाड़ा करे हल, या ॿई चैंपल तोखे पाइण जे पाए सघी त ॿई पा। सो इहा सुनत आहे ऐं असांखे सिखणो आहे इन ऐं शैतान जी मुखालफ़त करणी आहे। ऐं के साइंसदान जेके डॉक्टर आहिनि उहे चवनि था त हींअर बि असांखे ज़ाहिर थो थिए त इंसानु जेको हिकिड़े चैंपल में पाए थो उहो ॿिए पेर खे नुक़सानु थो ॾिए, ॿिए पेर खे नुक़सानु थो ॾिए। इहो साइंसदान जेके मुस्लमान डॉक्टर आहिनि उहे चवनि था हिकिड़े चैंपल में हलणु ॿिए पेर खे या हेठि थी वेंदो पेर, या यानी मथे थी वियो थोरो ई हेठि थी त यानी फ़र्क़ु थींदो हेठि मथे, त ईअं जे काफ़ी टाइम हलियो न त पोइ हुन पेर खे नुक़सानु थींदो, छो जो पेरनि खे ॿिन्हिनि खे हिकु जहिड़ो अलाह साईं हिकु जेतिरो ठाहियो आहे, पर हिकिड़ो जे चैंपल पाईंदे ॿियो न त पोइ थोरो मथे हूंदो हू पेर हेठि थींदो त ॼण की मंडकाए हलंदो। ऐं इहो डॉक्टर था चवनि, अलाह आलम इन जो केतिरो सिहत आहे असांखे ख़बर कान्हे, पर असांखे नबी जे चवण ते हलणो आहे। असांजे नबी जे चवण खे असांखे हलणो, असांखे ख़बर हुजे या न हुजे, पए या न पए, असां नबी जे चवण कंदासीं। छो अलाह जो हुकुम आहे अतीउ अल्लाह व अतीउ रसूल, अलाह साईं असांखे चए थो त रसूल खे मञो ऐं उनजो चवणु कयो ऐं अलाह जो चवणु कयो, छो जो असांखे रसूल असांखे ॿुधाए थो। इन में असांखे फ़ाइदो हूंदो, पोइ कंहिं शइ जी ख़बर पए या न, सुनत जी ख़बर पए या न, पर असांखे इहो हलणो आहे इन शइ ते। ऐं जीअं ॿुधायोसीं त इन में काफ़ी यानी उलमा जो चवणु आहे हिकिड़ो त तबाही ग़ैर मुस्लमान जो कमु हूंदो या नबी या शैतान जो कमु हूंदो त असांखे उन खां नबी हले थो ऐं असांखे उनखे नाहे करिणो। ॿियो त हीउ जेको डॉक्टर जो बि आहे उहे बि चवंदा यमना नही आन तसब्बुब तवाज़ुन, इंसान जे हलण में वॾो फ़र्क़ु थी थो वञे जे हिकिड़े चैंपल में हलंदो त इहो। सो असांखे त इन में जेको उज़ुर शरई हुजे या का इन में का मुश्किल हुजे त ठीकु आहे पेर में, बाक़ी जे इंसान खे का शइ न आहे हिकिड़ो चैंपल छिजी थो पए ॿिए खे बि लाहे ॿिन्हिनि खे खणी हले, इहो बहितर आहे। ऐं इहो इंसान खे नबी करीम जे चवण हलण ते वॾो फ़ाइदो थींदो इंशा अल्लाह दुनिया ऐं आख़िरत में। खणी पेर सड़ंदा या कंडा हूंदा या पथर हुजनि, छा बि थिए त असांखे क़यामत ॾींहुं इहो उज़ुर हूंदो त इहा तकलीफ़ जेकी तोखे ईंदी हिन में गुनाह तुंहिंजा माफ़ थींदा ऐं असीं अलाह खे चवंदासीं असीं नबी जे सुन्नत ते हलियासीं। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए। हद वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।